विरासती वेझो ॻोठ उम्मीद अली नाइच में 18 साला गभरू नौजवान नज़र अली नाइच पुट अनवर अली नाइच मलेरिया जे मूज़ी मर्ज़ में इलाज जी सहूलियत न हुअण करे तड़पी फ़ौत थी वियो। ॻोठ उम्मीद अली नाइच, ॻोठ गोलू नाइच, ॻोठ जुमो नाइच, ॻोठ मंगू ऐं ॻोठ मोहम्मद खान नाइच समेत ॿियनि ॻोठनि मां ताज़नि बरसातनि दौरान पाणी निकाल न थियण ऐं अच वञ जा रस्ता मुकमल बंदि थियण करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में केतिराई ॻोठाणा खटि भेड़ा पियल आहिनि, जॾहिं त इलाइक़े में मलेरिया विघे फ़ौत थियण जो अंग वधी 3 थी वियो। इन सिलसिले में ॻोठाणनि ख़ादिम नाइच, ज़ाहिद अली नाइच ऐं इरशाद नाइच ऐं ॿियनि दावूं कंदे चयो त ॻोठ ऐं भरपासे में 5 खां 6 फुट पाणी हुअण करे इलाज जूं सहूलियतूं न हुअण ऐं फ़ौतियुनि खे दफ़नाइण लाइ सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहियूं। सरकारी सरहंदी वारनि खे अपील था करियूं त डॉक्टरनि जूं टीमूं मोकिलियूं वञनि ऐं खाद खुराक मोकिले क़ीमती जानियूं बचायूं वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।